ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشكرون ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ सां अवामा जंहिंजी मदीने वारे साईं सां जेतिरी मोहब्बत आहे ओतिरी बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ो ऐं जेके दिली मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ंदा मां उन जे लाइ दुआ घुरंदुसि अल्लाह सी उन्हनि खे निंड में पंहिंजे महबूब जो दीदार नसीब फरमाए हर वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन या रब्बी सल्ली व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरुल खल्क़ि कुल्लिहिम मुझा भाइरो अजीजो दोस्तों ऐं बुजुर्गो सरारी शहर जे भरिसां ॻोठ गुल मोहम्मद लगारी जी प्यारी जमात दीनदारो कलमे वारो अॼु आई असां हिन साजानी प्रोग्राम में शोधाई करबला जे हिन प्रोग्राम में हिन रहमत जे मरकज़ मस्जिद शरीफ में मुझे इंतहाई मोहतरम काबिल एहतराम चाची मोहम्मद सूमर साहब जी दावत इसरार दे हिन मानाई थी मजलिस में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नियत सां गॾु थियाऊं ऐं दुआ आहे अल्लाह सी वाई असांजे चण वेहण ॿुधण ॿुधाइण खे मंज़ूर करण फरमाए मुझे दोस्त अजीजो अज माही मुहर्रम हराम जी 10 तारीख़ आ जे ॾींहं ते मैदानी करबला में मुझो सुनो हुसैन इमामी आली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु शहादत जो जाम पीतो अयो जो प्रोग्राम में शहदाए करबला जो मान ते रखियो वियो आहे मां मौके जे मुनासिबत सां मुंहिंजी दिलि बि घुरे थी त मां इमामनि सगोरनि जी शान ते ॻाल्हायां
पर अवां में जेके थकजी पिया उड़ाड़े जो सुभान अल्लाह अजो रंग जी विया लॻारी साहब तां खां वधीक थकल असां जो सुबुह जो 8 खां वठी प्रोग्राम कया तो हे टियों प्रोग्राम जो कया रात चौथों अन्या 2 प्रोग्राम रहल आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो इमामी आली मकाम मैदानी करबला में अवां ऐं असांखे जेके सबक ॾिना अगर अवां ई असां ज़िंदगी उन्हनि सबकनि ते गुज़ारी त पोइ इहो यकीन समझो इन ॻाल्हि में कोई शक कोन्हे अवां ई असांजी दुनिया आख़िरत जी कामयाबी यकीनी आहे इमाम आली मकाम मैदानी करबला में असगर साईं जी कुर्बानी ॾिनी अकबर साईं जी कुर्बानी ॾिनी इमाम हुसैन सी पंजा भाइर भी शहीद करा भाईटिया भी पुट भी पर वड़े वा सैयद जो मैदानी करबला जे अंदर यजीदी फौज इन गाल जो इकरार कियो तो बराबर हुसैन मर्द जी औलाद बड़े आवाज इमाम हुसैन जी जुर्रत के दिलेरी के अवाई असां द छा पर मैदानी करबला जे फिजा भी सलाम क्यों वाह सुना हुसैन तुझी जुर्रत ही दिलेरी ॾाढे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज 7 तारीख़ का सैयद जो पानी बंद रवाड़े वा सैयद करबला जी जमीन लुडियो पई वने पर सैयद हुसैन जी ईमान में लोडी न पियो थे हथ खणी सैयद के इमाम हुसैन संजा अर्ज कर सुभान अल्लाह अन्या वडे आवाज हे निहार मुझे तरे मुझे हुसैन फरमायो हे निहार मुझे हुसैन फरमायो मैदान करबला वारो सुर ॾेई सुरो थींदुस पर पंहिंजे नानी अरबी मोहम्मद करीम जे दीन सां पछाड़ीअ ताईं वफ़ा कंदुसि ॾाढी ॾाढी न थी सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ सां पाणी सैयद जो बंद थियो असगर साईं जो लाश मिलियो अकबर साईं जो लाश वड़े वा सैयद मैदान करबला में बाबे अली वारी तलवार खणी अल्लाह अकबर जो नारो हणी इमाम हुसैन अॻोते वधंदो पियो रहियो जो पछाड़ी शिमर जे फौज जो इब्न ज़ियाद जे फौज जो तीरन सां मुक़ाबिलो कयो तलवारुनि सां सैयद सन पुॼी सघंदासीं छो त अलीअ जी औलाद जीअं बाबू अली कंधार बच्चो भी कंधार दसो नारे जो सुभान अल्लाह भाई तकनी जो सुभान अल्लाह वड़े वा सैयद हुसैन तुझी जुर्रत नारे जो सुभान अल्लाह पाक अली मैदान खैबर के मलायो सुने हुसैन पापे जे नक्शे कदम तेरी मैदान करबला के मलायो अली मैदान खैबर में जंगे खैबर में अल्लाह अकबर जो नारो हुयो हुसैन करबला जे मैदान ते अल्लाह अकबर जो नारो हुयो अली सी पछाड़ी न मञण वारन खे मञायो सुनी हुसैन भी पछाड़ी जो न मञण वारन खे मञायो ॾाढे जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह ॾहीं जी रात मुझो सुन हुसैन पंहिंजी भेण बीबी ज़ैनब जे खेमे में आयो केर बीबी ज़ैनब जंहिंजो बाबू अली अमा खातून जन्नत हथ खणी जो सुभान अल्लाह अली साईं जी वॾी न्याणिया हुसैन साईं जी भेण इंतहाई मां ज़ैनब वॾे पर्दे वारी इज़त वारी हया वारी गैरत वारी अमा ज़ैनब पंहिंजे खेमे में
अल्लाह जे कुरान जी तिलावत करे इमाम हुसैन पजी भेण बीबी ज़ैनब जे घर में रही तो जे और मुझी भेण ज़ैनब अज इने कुरान जी तिलावत करे जिया मां खातून जन्नत कुरान पढ़ंदी डाले डाले जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह अली भी कुरान वारो अमा खातून जन्नत कुरान वारी हुसैन सुनो भी कुरान वारो हुसैन सुनो भी कुरान वारो अमा ज़ैनब कुरान दी पढ़े पढ़े बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर बई तकनी जो सुभान अल्लाह कुरान जाश का बई तकनी जो सुभान अल्लाह अमा ज़ैनब अल्लाह जे कुरान जी तिलावत थी करे मौजो दिल पर हुसैन पंजे भेण जे ज़बान मुबारक मां कुरान ॿुधी अखियुनि मां पाणी जे नारा पिया वहन ओ ता हुसैन वारो था ए मुंहिंजी भेण ज़ैनब अमा ये कुरान पढ़ंदी अमा ज़ैनब थी जो मुंहिंजा भाउ हुसैन हाणे रोना ये कुरान ॿुधा ये बाबू अली कुरान पढ़ंदो डाडे जो सुभान अल्लाह बड़े आवाज अल्लाह अकबर अहल बैत कुरान वारा नमाज वारा ताइल बैतन जे आशिक त कुरान वारा हुजन नमाज वारा हुजन कई डी मैदान करबला में सैयद रोजो रखियो असा वटि भी रोजो हुजे हेंडी हारे मुडे हेंडी हारियो मैदान करबला में बस सबक में गया मर्दन सजदो न छड़ियो बीबन पर्दो न छड़ियो अज असाजू भेनरूं हेड़ी भला रे ॾींहं हेड़ी हार मुड़े रोडन ते बेपर्दा थी घुमंदियूं अथन गोॾा कुटींदियूं अथन गरीबन के भरदा ॾेई उन्हनि जे न्याणियुनि खे रोडन ते घुरायो अथव पंहिंजूं न्याणियूं बि रोडन ते लाहियो पंहिंजा नंगा न्याणियूं बि रोडन ते लाहियो त ख़बर पयो ही छा आहे हेॾो ज़ुल्म हेॾे हार मुड़े असांजी भेण रोडन ते थी सुम्हे असांजी भेण हे बेपर्दा थी बाज़ारनि में हले इन में औरत जी इज्जत आहे जो इज्जत न आहे बीबी ज़ैनब जे गॾु उहे लॻंदियूं जेके पर्दे वारियूं हूंदियूं अमा सकीना साइण जे गॾु अमा खातून जन्नत साइण जे गॾु उहे लॻंदियूं जेके पर्दे वारियूं हूंदियूं पर्दे जो हुकुम मां नथो कयां अल्लाह जो क़ुरान थो करे वॾे आवाज़ सां नथो चई सुभान अल्लाह कुरान में फरमाते या अय्युहन नबी कुल्ली अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन बड़े आवाज़ आशिक कुरान जो बई तकनी जो सुभान अल्लाह यदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन हथ खणी जो सुभान अल्लाह ए नबी पंजे घर वारन के चो बनात के ऐ पंजे धीअरुन के चो वनसाइल मुमिनीन ऐ मोमिन जी औरतुन के चो युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन औरत घर का बान करे पर्दे में होजे हिन ते गैर मर्द जी नजर न पवे वरी बीजा ते कुरान खोल अणु पारो तई सूरत जो नालो नूर तई खोल अल्लाह जो कुरान शादो कुरान पर्दे जो हुक्म करे कुरान में फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तअनसू व तुसल्लिमू अला अहलिहा अन्य दादे जो सुभान अल्लाह जिनके कुरान होने तो कनी जो सुभान अल्लाह
ईमान वारो कंजे घरन में बिना इजाजत जे दाखिल थियो चाचे जो घर होजे मम्मी जो घर होजे सौट जो घर होजे फुफाट जो घर होजे मारोट जो घर होजे ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम कुरान तो जे कंजे घर में बिना इजाजत जे दाखिल थियो अल्लाह जो कुरान तो जे अवल इजाजत वठो इजाजत मिले वो कुरान तो जे हत्ता तस्तनसु व तुसल्लिमु अला अहलिहा बड़ी आवाज हो इजाजत मिले कुरान तो जे घर में दाखिल थी सलाम कयो अल्लाह के कुरान जो फैसलो है भेजा जे कुरान खोल कुरान शाद हो जे फरमाए तो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा इन्नल्लाह कान लतीफन खबीरा इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल खाशिनीन वल खाशियात वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात वल हाफिज़ीन फुरूजहुम वल हाफिज़ात वल्लाकिरीन अल्लाह कसीरन वल्लाकिरात ॾाढे जो सुभान अल्लाह कुरान खणीअ जो अंदरा से वञो तव्हां वञो हेतिरा को कुरान ॾाढे जो सुभान अल्लाह और अदा कुरान तो जे इंडिया 14 कुरान सचो बड़ी आवाज अल्लाह जो कुरान तो जे औरत कुरान पढ़े तो घर में पढ़े पर झके आवाज में पढ़े और जे कुरान पढ़ जवाब भी धारे मर्द जे कने देने जे औरत के कुरान पढ़ने जी बड़े आवाज से इजाजत ना है वा हिंजर भई नुहा चवे हिंजर भई मरसिया चवे जगह गलत हो गया असां जूं नियाणियूं भेनरूं वाजो भी ज़ैनब जे नक्शे कदम ते हलियूं वञ वाजो मां सुकरा मां सकीना साण जे कॾ लॻियूं वञ खुदा जो कसम ॾहीं मुहर्रम जी रात जरे बीबिन जे खैमन ॾे फौज कन ॾिना न ज़ैनब जो आवाज हो न सकीना जो आवाज हो वॾी आवाज बुलंद आवाज कुरान में अल्लाह जी फरमाया रब्बा के प्यारा हन मुसलमान बना मुसलमान बान्यूं ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह मां अल्लाह के प्यारा ने मोमिन बान्यो फरमान बदार बाना फरमान बदार बान्यो सच्चा बाना सचू मुजूं बान्यो साबर बाना साबर मुजूं बान्यो मां अल्लाह का डिजंदड़ बाना ऐ मां अल्लाह का डिजंदड़ मुजूं बान्यो खैर खैरात जो कम कंदड़ बाना ऐ खैर खैरात जो कम कंदड़ मुजूं बान्यो रोजा रखंदड़ मुजा बाना रोजा खंदड़ मुझूं बान्यो पंजो घर जी हिफाजत करण वारा माना पंजो घर जी हिफाजत करण वारियूं बान्यो अल्लाह के प्यारा अल्लाह जो जिक्र करण वारा बाना जिक्र करण वारियूं बानियूं ॾाढे जो सुभान अल्लाह 22 सिपारो खोल मुंड हथ खणी जो सुभान अल्लाह कुरान का पूछा के वो कुरान तो चेहरे निहारो वो पूछा कर कुरान का मुसलमान भी हो जने मोमिन भी हो जने फरमान बरदार भी हो जने सच्चार भी हो जने साबरा भी हो जने अल्लाह का डिजन वारा भी हो जने रोजे वारा भी हो जने उगड़ जी फाद करने वारा भी हो जने खोल अल्लाह जो कुरान का पूछा कर छाम मिलंदो इजते आंगने लिखे पे थे शाम मिलंदो ने बानन के फरमाए तो अल्लाह लहुम मगफिरतुन व अजरन अजीमा अन्या ॾाढे जो सुभान अल्लाह कुरान जो जे इन्हनि जे ला अल्लाह सी वटि माफ़ी बा अजर अजीम भी आ ॾाढे जो सुभान अल्लाह
ए निहारे मुडे ॾहीं जी रात इमाम हुसैन पंहिंजी भेण बीबी ज़ैनब जे खेमे में आयो। अमा ज़ैनब कुरान दी पढ़े झके आवाज अदा हाणे इन कुरान जी तिलावत कर जे बाबो अली कुरान पढ़ंदो। ॾाढे जो सुभान अल्लाह। मैदान करबला में सैयदन जूं रातियूं कुरान पढ़ंदे ऐं ॿुधंदे थियनि गुज़रनि। ॾाढे जो सुभान अल्लाह। हेॾे हारे मुड़े सैयदन जूं रातियूं मैदान करबला में कुरान पढ़ंदे ऐं ॿुधंदे थियनि गुज़रनि। पछाड़ी करबला जी तारीख़ शाहिदा त सैयद सर कटायो अल्लाह जो कुरान न छॾी, रब जी निमाज़ न छॾी। ॾाढे जो सुभान अल्लाह। अबा ज़ैनब कुरान दी पढ़े मुझे सुनियो से न के निंड आई वरी जागी पिया। ओ मुझी भेण ज़ैनब तो कुरान दे पढ़ियो मांखे अख लगी वई। तोखे ख़बर आ ज़ैनब मां से न कहिड़ो ख्वाब पे ॾिठो। ॾाढे जो सुभान अल्लाह। चयो मुंहिंजा भाउ ओ ज़ैनब तोखे अख लगी वई मां ख्वाब पियो ॾिसां। नाना साईं जी ज़ियारत थी आहे, बाबे अली साईं जी ज़ियारत थी आहे, अम्मा जी दिल जी ज़ियारत थी आहे, अदा हसन जी ज़ियारत थी आहे। हुज़ूर फरमायो हुसैन अॼु तोखे शहीद कयो वेंदो। अॼु मां मोहम्मद रबी थो चवां रोज़े में हुजां अयो रोज़ो अची मां मोहम्मद सा होज़े को सरदे खोल जाए। ॾाढे जो सुभान अल्लाह। अञा वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। अञा अतगणी जो सुभान अल्लाह। हेॾे हर मुने इमाम हुसैन रोज़े में भी हो अधरा जो टाइम गुज़रियो। करबला जे वादी गा आज़ान जो आवाज़ आयो फजर जी अज़ान मौजो सुनो सेरो थियो। नाने रसूल वारी चादर कुल्हे ते बाबे अली वारी तलवार म्यान में चेल दा शहीद के ये सिर मुबारक ते दस्तार शहीद जी ज़बान ते अल्लाह जो कुरान। अमा ज़ैनब पुछा थी करे अदा काने जो वने आम जी भेण तू इबादत जी तैयारी करे तुम शहादत जी तैयारी कया तुम मसले ते भी तुम शहादत जे सेजद भी हां। ओ मुंहिंजी भेण ज़ैनब वसियत तो कया अगर मूंखे शहीद करे शरीने अॼु भेण वसियत कया बेसब्री न कजाए सब्र कजाए सब्र कजाए सब्र कजा। चारीह ताईं सैयद पंहिंजे बचन खे पंहिंजे भेण खे घर वारनि खे सब्र जी तलक़ीन कई। असां वटि आहे सब्र चयो वाह असां वटि आहे सब्र। अल्लाह अकबर। हाय 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 करे त यज़ीद करे जो पछाड़ी ते उन्हनि जी न हली हुसैन खे झुकाए न सघिया। हाय हाय करे त शिमर करे हाय हाय करे त इब्ने ज़ियाद करे हाय हाय कन त कूफी ऐं करबला वारा कन। खुदा जो कसम खणी तो चवां करबला जी तारीख़ शाहिदा करबला जो ॾींहुं करबला जी सुबह करबला जी शाम करबला जी रात शाहिदा करबला जी फिजा शाहिदा करबला जी जमीन शाहिदा करबला जो ज़रो ज़रो शाहिदा त सैयद जो पाणी बंदि थियो त बि सैयद झुकियो कोन। सैयद जा कुंभर रत में रंगीन कया विया त बि सैयद हेॾे निहारे मुने त बि सैयद खे छो कोन। खुदा जो कसम खणी थो चवां मैदान करबला में पछाड़ी ताईं शेर शहादत रसियो त बि सैयद झुकियो कोन। नारा तकबीर नारा तकबीर मुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन नारा तकबीर। मैदान करबला में मुझे सुने सैयद के झुकाने ला हीरा कयूं पर सैयद झुकियो कोन। चो न की झुकियो न की विकियो ॾाढे नथो जे सुहा ओ न की झुकियो न की विकियो ही दिलेर आहे न की झुकियो न की विकियो ही दिलेर आहे छो जो शेर जो पुट हूंदो शेर आहे। अॼु मां गुल मोहम्मद लिगारी में मजलिस पढ़ण आयो आहियां तो खणी जो सुभान अल्लाह। न की झुकियो न की
जी विकियो ही दिलेर आहे छो जो शेर जो पुट बि हूंदो शेर आहे ईअं जान कुर्बान कंदो केर आहे शान वारो आ हुसैन शान तां भी जो शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन भली प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सचे दीन जे खातिर सचे दीन जे खातिर तारे जो सुभान अल्लाह हथ गणी जो सुभान अल्लाह वारे वाह मुझा सुना हुसैन मैदान करबला में मुझे साईं सुने हुसैन नमाज फजर पढ़ी अल्लाह ने कुरान की तिलावत कई मथा नमाज शराब जो वक्त आयो 10 तारीख मुहर्रम जो महीनो आ जुमे जो ॾींहुं आ असर नमाज जी घड़ी आई आ मुझे सुने हुसैन ते तलवारूं छड़े तीरन जो वार कया वियो पहिरियों तीर लॻो सैयद न गुहाए गई न गुहाए गई अल्लाह अकबर जो नारो हणी अॻिते वधंदो पियो रहियो पियो थी लॻो 83 ज़ख़्म सैयद खे जान दे पहुता सैयद घोड़े तां जॾहिं किरियो शिमर ज़ालिम आयो हुसैन साईं जे सीने ते चढ़ी वेही रहियो मुंहिंजो सुन हुसैन जेके आख़िरी लफ़्ज़ पियो चए ॾाढो जो सुभान अल्लाह ए शिमर 5 मिनट पूरा तू सब्र इख्तियार करे ए शिमर 5 मिनट पूरा तू सब्र इख्तियार करे मां बुजू सारे मुसल्ले ते वहां पोए मार करे नारे जो सुभान अल्लाह हथ गणी जो सुभान अल्लाह ए शिमर 5 मिनट पूरा तू सब्र इख्तियार करे मां वुजू सारे मुसल्ले ते वहां पोए वार करे नारे जो सुभान अल्लाह शिमर मुझे सीने ता लही पड़े थी वक्त नमाज सर जो है मुझे कन में अदान आवाज दोले ओ बेनमाजी तू तो बेनमाजी पर मां नमाजी हाँ ओ शिमर मुझो बाबू नमाज वारो अमा मुझी नमाज वारी मुझो नानू नमाज वारो मुझो घरानू नमाज वारो ए शिमरा मुझे सीने ता लही परे थी वक्त नमाज सर जो आत्मा सैयदुल्लाह जी नमाज पढ़ तेरे शिमर तुझे पानी पियला न मिलियो अस्कर उन्यारो वियो अब्बास जा बाजू कटिया विया अब्बास उन्यारो वियो कासिम उन्यारो वियो अब्बास उन्यारो वियो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली अवाजा भाइर भी उन्यारा विया अवाजा भाइटा भी उन्यारा विया पंहिंजा बच्चा भी उन्यारा विया मुंहिंजो सुनो सेन तुझे ओ शिमर मूंखे बुज़ोला पानी नथो मिले ऐं ज़रा जी औलाद हाँ बतूल जो बच्चो हाँ अॼु करबला जे धरती ते हथाणी तई मुंहिंजो वुज़ू करे मां सैयद नमाज़ पढ़ंदुसि ॾाढो जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह मां सैयद नमाज पढ़ंदुसि मां सैयद कुरान पढ़ंदुसि कीअं न सैयद नमाज पढ़े जंहिंजो नानो नबी जे दुआ उन जी ज़रूरत आ नाना दुआ उन जी ज़रूरत आ नाना करबला खे वसाइणो कमु मुंहिंजो दुआ उन्हें जी जरूरत आना ना दुआ उन्हें जी जरूरत आना ना करबला के वसाइण कम जो शरने देते धड़ करबल में कुरान बुधाइण कम जो कुरान बुधाइण कम जो ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह वाह मुझा सैयद हुसैन तेरे शिमर तुझे मस्जिद में वञण जी मोकल नाहे मुझो सुनो हुसैन तुझे ओ शिमर अॼु मैदान करबला में जारे निहारिया मस्जिद जा मिहराब मस्जिद जा मुनारा मंबर तो ॾिसां तेरे शिमर तुझे मुसलो भी न मिलंदो मुझो सुनो हुसैन तुझे ओ शिमर अॼु अर्ज़े
करबला करबला हरी धरती औलाद अली जो मुसल्लो बनवी तारे जो सुभान अल्लाह वरी आवाज़ों निमाज़ पढ़ंद में शिमर मन मस्ती कंदे दादागिरी गुंडागर्दी कंदे शिमर इमाम हुसैन के खंजर ॾेखारियो हुसैन बिन अली ज़हरीलो खंजर थव ही कातिल खंजर थव ही छित खोक तेज खंजर थव सिर ते वाईंदो माम सिर कटजी वेंदो मुंहिंजो हुसैन तुंहिंजे ओ शिमर मूंखे डिॼार न मर्द जी औलाद औलाद अली हाँ ए शिमर तोखे खंजर वाइण में मज़ो ईंदो मूंखे सिर कटाइण में मज़ो ईंदो तोखे शहीद करण में मज़ो ईंदो मूंखे शहीद थियण में मज़ो ईंदो ए शिमर मूंखे शहीद करण खां पोइ तो ते राज़ी इब्न ज़ियाद थींदो मूं ते राज़ी अल्लाह थींदो डारे जो सुभान अल्लाह हाय हाय कर इब्ने ज़ियाद दे हाय हाय कर यजीद दे हाय हाय कर शिमर दे हुसैन हाय हाय जे हकदार कोने वाह वाह जे हकदार चवड़े आवाज़ जेके चवता हेरे निहारे मुड़े जेको न खटे वञे छाजे जेको खटे वञे उनखे हाय हाय कंदे जवाब वाह कंदे ओ तोखे कंहिं ॿुधायो आहे त इमाम हुसैन हारायो आहे हाणे जेके न हाय हाय था कयो पाण खे ज़ाहिर था कयो त असीं आहियूं कातिल हुसैन जा असांखे ख़ुशी न थी आहे यजीद खटे आहे शिमर खटे आहे तहां आशिक बि सॾायो था पोइ हाय हाय छो थो करीं वाह वाह कर न त पछाड़ी ताईं सैयद झुकी को चओ वॾे आवाज़ सां तूं छो थो पाण खे रत में रंगीन करे रत में रंगीन पाण खे कंद हुसैन जा कातिल कनि जिन पछाड़ी ताईं सैयद न सुञातो कामिल करबला में आया अॼु अमीर वेही वेरन साम्हूं अञा हूं पे धीर पर भेटाई तो त इहा हुई तक़दीर अलीअ जे औलाद अलीअ जे औलाद खे जिन्ही घुरियो घटि पारू तह पली तरियूं परवरदिगार पट खफो ऐं खफत लहंजन कीन लतीफ भेटाई तो जे ना यजीद अलीअ जे औलाद सी तू सा न पसंदे दीद जा हुंदी मीर हुसैन से कोफन कागज विझो लिखियो विझी विच अल्लाह असी ताबे तुंजा तू असा जे शाह हेकर हली आओ तख्त ताबीने तुंजे पर भेटाई तो जे दोस्त को हाय दादुल्ला मुहब माराए खास खलीलन खान सत्यूं सहाय अल्लाह समद बेनिया जेको हु चाहे इन्ही मंज आहे का उन्ही गाल इसरार पर भेटाई तो जे त कूफन कहरो कयो जो थिया जमायती यजीद सी पलीतन के पिड़ में वरलह भर पयो सुदर हून सहो जो शेर शाद दरसियो डरे जो सुभान अल्लाह अन्य वडे आवाज हथ कणी जो सुभान अल्लाह जेके जोदा दोसे न खटियो आ डरे जो सुभान अल्लाह ओ जेको खटे वने छा कबो वाह वाह कंदे या हाय हाय कंदे हाल मां जेके चयो था त हुसैन खटियो मसर पोइ मूंसां ॻाल्हायो जेके चयो था त हुसैन खटियो आहे उहे ॻाल्हायो जे अञा बि तव्हांखे शक आहे तुंहिंजी कुर्बानी वाह हुसैन तुझी सदाकत वाह हुसैन तुझी अदालत वाह हुसैन तुझी शुजात वाह हुसैन तुझी तिलावत वाह हुसैन तुझी करामत वाह हुसैन तुझी इबादत वाह हुसैन तुझो घरानो वाह हुसैन तुझो नानो वाह हुसैन तुझो बाबो वाह हुसैन तुझा बच्चा वाह हुसैन तुझी शहादत वाह हुसैन सुहिणो हुसैन करबल में सिर ॾेई जो सुरखरू आहे
सहनो हुसैन करबल में सिर ॾेई त सुरखरू आहे मुंह ॾेई मुक़ाबिलो जंहिं कयो दुश्मन सां तू बदू आहे ॾाढे जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह वारे वाह सुना हुसैन मुझो सुनो हुसैन तुझे आशिमर मूंखे शहीद करण खां पोइ तोखे नाम ॾियण वारो इब्ने ज़ियाद हूंदो मूंखे नाम ॾियण वारो अल्लाह हूंदो ऐं शिमर मूंखे शहीद करण खां पोइ तुंहिंजे इस्तक़बाल में कूफे जा दर खुलंदा पर मुंहिंजे इस्तक़बाल में जन्नत जा दर खुलंदा ऐं शिमर तुंहिंजे इस्तक़बाल में इब्ने ज़ियाद बीहंदो पर मुंहिंजे इस्तक़बाल में मुंहिंजो नानो मुस्तफ़ा पाण बीहंदो ॾाढे जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चेशमर मूंखे शहीद करण खां पोइ क़यामत जे सुबुह ताईं तोते लानत जी फटकार हूंदी पर औलाद अलीअ ते रहमत ई रहमत हूंदी ॾाढे जो सुभान अल्लाह चओ त हुसैन जे कातिलनि ते लानत आहे ॾाढी ॻाल्हायो हुसैन साईं जे कातिलनि ते ॾाढी ॻाल्हि आहे लानत उस्मान सोहे जे कातिलनि ते मीर उमर जे कातिलनि ते हसन साईं जे कातिलनि ते मौला अली जे कातिलनि ते जो लानत आहे जे अहले बैत मोहम्मद जो गुलाम तो सजाई त साहबे मोहम्मद जो भी गुलाम सजाऊं पवंदी ॾाढे जो सुभान अल्लाह जे अहले बैत मोहम्मद जो गुलाम तो सजाई त साहबे मोहम्मद जो गुलाम भी सजाइणो पवंदो वॾे आवाज़ सां हेॾे हर मुड़े खुदा जो कसम खणी थो चवां ग़लत फहमी जो शिकार छॾियो न थियो शक जा वहम जा पखी उड़ायो असां बि वाइज़ करे करे हीअ उम्र आंदी आहे पर ख़ल्क़ जो ओहो ई गन पहाड़ीअ में मौलवी वाइज़ करे 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 पघर पंहिंजा वहाए छॾिया पर ख़ल्क़ मञनि कोन था 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 हाणे मुंहिंजो फ़ैसिलो तोला गिदू आहे तोला गिदू आहे तोला गिदू आहे अल्लाह जो वास्तो अथव ॾाढो सवाबु मिलंदव इहे माण्हू गिदूअ पहुचायो ख़ुदा जो कसम ॾाढो अव्हांखे फ़ाइदो ठीक थी अचे बाबा आलिम मौलवी जमीयत उलमा इस्लाम वारा हुसैन साईं जा आशिक अली साईं जा आशिक कीअं न मञींदा बाबा क़ुरान जा ए मिड़े ईअं था चवनि बाक़ी दोल वॼाए तोखे ॾेखारिया त मञूं असां सन फिरतन करे भरिया हेॾे बि हैदर अली अलिया अली जा मुरीद ॿई खणी जो सुभान असां सन फिरतन करे भलिया हेॾे बि हैदर अली अलिया अदल असां ॾे तूं बि हलिया अदल असां ॾे तूं बि हलिया हेॾे बि हैदर अली अलिया अदल असां ॾे तूं बि हलिया हेॾे बि हैदर अली अलिया असां सन फिरतन कर भलिया हेॾे बि हैदर अली अलिया अल्लाह जो क़ुरान पंहिंजे सीने सां लाए थो चवण रुगो सिंह तरीम लगारी साहब जो कीदो कोन्हे रुगो चन्नी साहब जो कीदो कोन्हे मौलाना अब्दुल अजीज जो कीदो कोन्हे हेॾे ख़ुदा जो क़ुरान आयो आहे मुंहिंजी सॼी जमात जो कीदो ईमान आहे जंहिंजो अहल बेतन सां प्यार न आहे कंहिंजे कलमे ते एतबार न आहे जंहिंजो अहल बेतन सां प्यार न कंहिंजे कलमे ते एतबार न असीं हैदर जा अली हैदर जा असीं हैदर जा अली हैदर जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं ॾाढे जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह
वाह मुझा सुना हुसैन शेष मरा मुके शहीद करण खां पोइ क़यामत जे सुबुह ताईं तो ते लानत फटकार हूंदी पर औलाद अली ते रहमत ई रहमत हूंदी मुझो सुनो हुसैन तुझे आश मरा मुझे सीने तालई परे दे वक्त नमाज सर जवात मां सैयदुल्लाह जी नमाज पढ़ा ये शिमर मुझे सुने हुसैन जे सीने दर तो इमाम अली मकाम मैदान करबला में रत में रंगीन सॼी जान तीरन में भरी पई वड़े वा हुसैन नाने मोहम्मद जी चादर रत में रंगीन थी वई बाबे अली वारी तलवार रत में रंगीन थी वई हुसैन मैदान करबला में नमाज तो पढ़े फिर सैयद जो सजदे में चेबो सुभान रब्बियल आला हथ खणी जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सिर सैयद जो सजदे में सुभान रब्बियल आला हरे खंजर पियो वहे होरे हुसैन गुहाए पियो करे न गुहाए पियो करे डर जो सुभान अल्लाह तस्बीह पढ़ंदो पियो रहे अल्लाह के याद कंदो पियो रहे खंजर वहियो डर करबला में सिर सैयद जो कटजियो इन तारीख़ लिखियो सैयद जो सिर खणी नेले दियो वधीक लागे न पर किन तारीख़ लिखियो सैयद जो सिर नेले दियो तो भी कुरान जी तिलावत हुई अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो सरेने से पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह फरिश्ते हो गए हैरान तिलावत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो डर जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां वरी वा सैयद हुसैन जे मैदान करबला मलाई अॼु वाइदो कयो जेको हुसैन जा आशिक़ हो अली सुन जा आशिक़ हो अॼु अज़म कयो अॼोके प्रोग्राम में वचन कयो असां बि वक़्त जे यज़ीदनि सां मुक़ाबिलो कंदासीं वक़्त जे सालिमनि सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं जेके हुसैन साईं जे किरदार ते हक़ जा आलिम जमीयत उलमा इस्लाम वारा हली रहा हुसैन साईं जे किरदार ते असां उलमा जो साथ रही वक़्त जे यज़ीदनि जो मुक़ाबिलो करे इंशाअल्लाह इन मुल्क जे चौकनि चौराहनि ते इस्लाम जो झंडो लहराईंदासीं नारे तकबीर तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर देवबंद ने सलाम का परचुमे डाडे 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 जेके जमीयत उलमा इस्लाम उलमा जा गुलाम हो हथ खणी जो सुभान हम देवबंद ने सलाम का परचुमे हम देवबंद ने सलाम का परचम दुनिया में लहराया है जुल्म सितम के दौर के अंदर हक का दीप जलाया है हथ खणी जो सुभान अल्लाह अॼु अहिड़ी सुभान अल्लाह जो घट में घट आवाज सराड़ी वञे वॾे आवाज सां हथ खणी जो सुभान हम देवबंद ने सलाम का परचम दुनिया में लहराया है जुल्म सितम के दौर के अंदर हक का दीप जलाया है अहमद अली गंगोई थानवी मदनी हमारे रहबर हैं इश्क रसूल का सबक पढ़ाया कश्मीरी शाह अनवर ने अहमद अली गंगोई थानवी मदनी हमारे रहबर हैं इश्क रसूल का सबक पढ़ाया कश्मीरी शाह अनवर ने
शिरक बिदत के बीमारों को, शिरक बिदत के बीमारों को जाम तौहीद पिलाया है। जुल्म सितम के दौर के अंदर हक का दीप जलाया है। मुशरिकों की बर्बादी लेकर आया खान गुलामुल्लाह, कहर खुदा मिर्जा के लिए था सैयद शाह अताउल्लाह। बड़े आवाज़, बुलंद आवाज़। मुशरिकों की बर्बादी लेकर आया खान गुलामुल्लाह, कहर खुदा मिर्जा के लिए था सैयद शाह अताउल्लाह। मसला खत्म नबूवत प्यारे, मसला खत्म नबूवत प्यारे मुफ्ती ने हल कर पाया है। मसला खत्म नबूवत प्यारे मुफ्ती ने हल कर पाया है। जुल्म सितम के दौर के अंदर हक का दीप जलाया है। तेरे जो सुभान अल्लाह। करबला मायो सबक मिलियो त कह बि कीमत गैरन जी गुलामी ना ही करनी, कह बि कीमत ज़ालिमन जो साथ ना ही ॾियणो। हुसैन कल्ह बि आलिमन जो यार हो, हुसैन अॼु बि आलिमन जो यार। हुसैन कल्ह बि जिंदा हो, हुसैन अॼु बि जिंदा। कल्ह बि शहीद वॾे दर्जे वारा, अॼु बि शहीद वॾे दर्जे वारा। महरम मोटी ईंदो हारे मुड़े, महरम मोटी आयो, मोटियां दान इमाम। महरम मोटी ईंदो, पर महरम जी इहा तारीख़ तव्हांजी कन खड़ा कंदी रहंदी त जीअं मैदान करबला में सैयद सभु कुझु लुटायो, पर ख़ुदा जे दीन जे परचम खे बुलंद रखी। अॼु अज़म करियो असां बि वक़्त जे यज़ीदनि सां मुक़ाबिलो कंदासीं। हुसैनी किरदार ते हली रहियो आहे हज़रत मौलाना कायदे मिलत इस्लामिया, हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब, जेको इमाम हुसैन साईं जे किरदार ते हली रहियो आहे। वक़्त जे यज़ीदनि सां खिन मिली मुक़ाबिलो करे रहियो आहे। इंशाअल्लाह 29 अगस्त ते जमी जा झंडा खणी अल्लाह अकबर जे नारनि सां मज़ारे कायद जे भरिसां इंशाअल्लाह जमी जा परचम हली लहराईंदासीं। ऐं 26 अगस्त ते निकलो भाई अल्लाह के रास्ते में, निकलो भाई अल्लाह के रास्ते में जिक्र फिक्र के साथ। ॾाढे त चओ सुभान। 26 अगस्त अॼु मां अल्हम्दुलिल्लाह तबलीगी जमात वारा आया मस्जिद अंसार में, मां उतां उतां जो थियो पियो वञा। दुआऊं भी कन पिया वीचारा। चीज़ी 25 ॾींहं अञा असां नवाब शाह में आहियूं। चई मौलाना 12 सालनि खां पोइ अवी सिंध वारा ख़ुश नसीब हो जो तव्हां खे इज्तिमा मिलियो आहे, जंहिंमें लखनि जे तइदाद में आलिम बुज़ुर्ग ख़ुदा जो कसम इन मेड़ जे दुआ खे रब मान ॾींदो आहे। इन दुआ में इज्तिमा में समूरनि खे शरीक थियणो आहे। 26 अगस्त काई ॾाढे 26 अगस्त 2025 21 माशाअल्लाह। माना तव्हां हिसाब जा पक्का आहियो। 26 अगस्त नवाब शाह में जेको इज्तिमा थी रहियो आहे, बुज़ुर्ग ईंदा क़ुरान वारा। ख़ुदा जो कसम इन बुज़ुर्गनि जे मेड़ में रुगो दुआ घुरी ॾिसो। बुज़ुर्गनि जूं दुआऊं रब ख़ाली न मोटाईंदो। 26 अगस्त जेको इज्तिमा थी रहियो आहे नवाब शाह 12 सालनि खां पोइ सिंध वारनि खे इज्तिमा जेको मिलियो आहे, हारे मुड़े इन में बि शरीकत ज़रूरु कंदासीं। हलंदा न।